सिंधु दरिया के साॼे कप ते क़ाइम शहर शिकारपुर की तारीख़ अगाटे ज़माने खां मिले थी। जंहिं दौर में आमदोरफ़्त जा ज़रिया न हुआ, उन वक़्त भी शहर शिकारपुर जिते पूरी सिंधु सां ॻंढियल हो, उते शिकारपुर शहर मां मसाला, जानवरनि जूं खलूं, आज, खादी जो कपड़ो, चांवर ऐं ॿियूं शयूं शिकारपुर ज़रिए अफ़गानिस्तान, सऊदी अरब, विच ओभर जे मुल्कनि ऐं पूरी दुनिया ताईं मोकिलियूं वेंदियूं हुयूं ऐं उन्हनि मुल्कनि मां सामान शिकारपुर आंदो वेंदो हो। आगाटे वक़्त में जिते सिंध जे आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि शहरनि जी मक़बूलियत ऐं मशहूरी हुई, उन्हनि में शिकारपुर सभ खां अॻियां हो। जॾहिं त शिकारपुर शहर बाबति उन तारीख़ खां को बि इनकार नथो करे सघे त हिन शहर खे केतिरे ई वक़्त ताईं ख़ुशबूअनि सां वेझारियो वेंदो हो, जंहिं करे ॻच अरसो हिन शहर खे ख़ुशबूअनि जो शहर ऐं पेरिस बि सॾियो वियो आहे। शहर शिकारपुर जो आगाटे तोड़े जदीद दौर में तारुफ समाज सुधारक राव बहादुर उदौदास ताराचंद, शहीद अला बख्श सूमरे, सिंध जे पहिरें गवर्नर सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला, बर सगीर जे अज़ीम रागी उस्ताद मंजूर अली खान, सिंध जे अज़ीम शाइर शेख अयाज़, भाई चीन राय बचूमल उर्फ सामी ऐं बेदल मसरूर समेत केतिरनि ई ॿियनि आला शख़्सियतनि जे कम ऐं किरदार करे बि आहे। उते शिकारपुर जे हुनरमंदनि करे बि शिकारपुर शहर अॼु बि सिंध जे तारीख़ी शहर तौरु ॻणियो वञे थो। शिकारपुर शहर जे हुनरमंदनि बाबति हिन शहर जी पुराणियुनि घणमाड़ इमारतुनि, ढक बाज़ार, शाही बाग, गणेश बाग समेत ॿियनि तारीख़ी हंधनि सबबि शहर शिकारपुर खे ख़ासि अहमियत हासिलु आहे ऐं इहा अहमियत विरहाङे खां अॻु बि हुनरमंदनि खे हासिलु हुई। संदन पहुच तंहिं ज़माने में बि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ताईं तारीख़ जे वर्कनि में मिले थी, पर 19वीं सदी ईस्वी में मुल्कनि ऐं रियासतुनि जूं जागिराफ़ियाई हदूं तब्दील थियण सबबि हिन शहर जे वापार समेत हुनरमंदनि जो कम बि मुतासिर थियो। अहिड़ो ई हाल काठ ते उकर, चिटसाली ऐं रंबीअ जो कमु कंदड़ कारीगरनि जो बि आहे। उहे कारीगर गुज़िरियल 20 पीढ़ियुनि खां टारी, साग ऐं दयाल जी काठीअ मथां लोह जी ठहियल नेज़नि, रंबियुनि, नयुनि ऐं ॿियनि औज़ारनि सां हज़ारें क़िस्मनि जे नमूननि खे दरवाज़नि, दरियुनि, कबटनि, सोफ़नि, बेडनि, कुर्सियुनि, पलंगनि, ॾाकिणियुनि, झूलनि, ताज़ियनि, सेजनि, इमाम बारगाहनि, मस्जिदुनि ऐं दरगाहनि जे कटड़नि मथां चिटीनि था। तोड़े जो खेनि जोॻो मुआवज़ो नथो मिले ऐं संदनि कम जा क़दुरदान खेनि नज़र नथा अचनि, उन हूंदे बि पंहिंजे हुनर सां शिकारपुर शहर जे बाबलानी ख़ानदान जा कारीगर हिन कम ऐं किर्त सां लाॻापियल आहिनि, जेके पंहिंजे अबनि ॾाॾनि खां वठी सिंध जे असलूकनि रंगनि खे चिटींदा ऐं पंहिंजो पेट पालींदा अचनि था। हू पंहिंजी कारीगरी ऐं पाण सां थींदड़ बेक़दरीअ बाबति ॻाल्हाईंदे चवनि था त पहिरियों काठी आहे इहा सफ़ा, पोइ हिनखे असां मापनि ते तयारु करे कटे ठाहे ऐं जेका डिज़ाइन हूंदी उहा डिज़ाइन कंदासीं। जेतिरी उनजी महिनत हूंदी, मिसाल महीनो खाई वेंदी त महीने जो उन में कमु थियल हूंदो त महीनो खाई वेंदी। उन खां पोइ रंबी लॻंदी, सफ़ा थींदी, रेगमालनि सां पॉलिश थींदी, तॾहिं वञी पंहिंजी जॻह ते वञी फिट थींदी वञी। त टाइम जहिड़ी शइ हूंदी, हिकिड़ी शइ हूंदी आहे जेकी हिकिड़े ॾींहं में ठही वेंदी आहे, हिकिड़ी शइ हूंदी आहे जेकी माना हफ़्तो बि खाई वेंदी आहे, त उहा शइ जो वरी मज़ार हूंदो आहे पंहिंजो, उन हिसाब सां शइ ठहंदी आहे। हीअ असांजो हुनुर 7 पीढ़ी आहे, असांजो इहो हुनुर 7 पीढ़ी हुनुर आहे। बाबनि ॾाॾनि खां वठी असां इहो ई कंदा आया आहियूं। मुग़ल बादशाहनि सां बि बाबा असां रहिया आहियूं। मुग़ल बादशाहनि खां वठी हिन महिल ताईं असांजी उहा ई आर्ट आहे, जो इनशाला असां जेकी शइ लिखींदासीं उहा तव्हांखे पूरे सिंध में उहा आर्ट न मिलंदी। मगर छा आहे जो वक़्तु अहिड़ो अची वियो आहे जो ॼाण रही न आहे, उन जे करे थोरो असांजो हीउ फ़न थोरो पोइ थो वञे। ॼाण हूंदी आहे त उन शइ जो क़दुरु बि हूंदो आहे। अॼु कंहिंखे ॼाण न आहे, जंहिंखे जीअं वणे थो बसि उएं थो करे। असुलु शइ तव्हां असांजी कहिड़ी बि शइ ते तव्हां कैमरा फेरायो त तव्हांखे मुग़लिया नज़र ईंदी, मुग़ल दौर जी आर्ट नज़र ईंदी। अॼु बि जंहिं बि शइ ते तव्हां असांजी शइ खे तव्हां ॾिसंदव। असांजो सिंध इहो काठ ते रंबी उकर जो कमु असांखे शिकारपुर में तक़रीबन पौणा 400 साल थी विया हिते, माना काठी जे कम जे हवाले सां। हीउ सिंध जो सकाफ़ती माना तारीख़ी कमु आहे। हिन कम में असांजूं तक़रीबन 18 पीढ़ियूं
माना लॻी चुकियूं हीअ हाणे कमु जेको करे थो हाणे असांजे उस्ताद खां माना उस्ताद उशाक अली बाबलाणी में तव्हां ॻाल्हि ॿोल पुछा कई हीअ माना 18 असांजो माना पीढ़ी आहे तक़रीबन 18वीं पीढ़ी माना 800 साल माना असांजे हिते थी विया माना हीअ 450 साल शिकारपुर में उन खां अलावा ॿिए हंधि माना इहो कमु थिए हिन में असां जा जेके वॾड़ा हुया जेके हिंद ऐं सिंध में जिन माना कमु कयो हिंदुस्तान में बि असांजूं नायाब शयूं ठहियल आहिनि पाकिस्तान में बि असांजूं नायाब शयूं ठहियल आहिनि उन में तव्हां क़ाइदाद मोहम्मद अली जिन्ना जो जेको मक़बरो आहे उनजो दरवाज़ो मुंहिंजे चाचे ऐं मुंहिंजे बाबा ठाहियो आहे उन खां अलावा सेवण लाल साईं जो जेको अलम पाक आहे उहो असांजे वाले साहिबु ठाहियो आहे उस्ताद मोहम्मद मुनीर ठाहियो आहे बेटाई साईं जो जेको कटहड़ो आहे उहो असांजे शागिर्दनि ठाहियो आहे ऐं उन खां अलावा कोयटा में बलोचिस्तान में पंजाब में सिंध जो इस्तेमालु तक़रीबन वॾनि शहरनि में कराची हैदराबाद मीरपुर ख़ासि ऐं सिंध जा जेके नंढा शहर आहिनि उन्हनि में बि असांजो इहो कमु थियल आहे हीअ सिंध जो तारीख़ी कमु आहे हिन कम जी हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं सुठे नमूने उजरत ॾिनी वञे त अञा माण्हू खे शौक़ु वधीक पैदा थींदो पर असां तव्हांजे सिंध टी वी वारनि दोस्तनि जे तवसक सां गवर्नमेंट सिंध खे ऐं सकाफ़त खाते खे ख़ासि करे इहा असां गुज़ारिश कंदासीं जेकॾहिं असांखे काठीअ जे हिन कम जी कॉलेज ठाहे ॾिनी वञे हा हुनर जे हवाले सां असांजे काठीअ कम इहा कॉलेज ठाहे ॾिनी वञे त यकीन कयो त असांजा ईअं सम्झो हर 5 सालनि में ईअं 200 शागिर्द निकिरंदा 200 शागिर्द निकिरंदा जीअं अञा वधीक कंदासीं त 400 शागिर्द निकिरंदा हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो 200 शागिर्द निकिरनि 400 शागिर्द निकिरनि सो बि माना हीअ आर्टिस्ट निकिरंदा माना सिर्फ़ु शागिर्द न थियो माना आर्टिस्ट थींदो उहो निकिरंदो ॿाहिरि त हीअ असांजो दुनिया में माना अञा फ़न माना अॻिते वधंदो दरियूं दरवाज़ा पलंग झूला सेजूं ऐं पंहिंजो ताज़िया मुबारक ऐं ख़ासि करे दरवाज़ा ऐं हिन में माना मुख़्तलिफ़ क़िस्म जी आर्ट आहे विक्टोरिया आर्ट आहे सिंधी आर्ट आहे मुल्तानी आर्ट आहे मुगलिया आर्ट आहे माना मुख़्तलिफ़ माना हिन कम में असांजा शोभा आहिनि कारीगर पंहिंजे हुनर औज़ारनि जे इस्तेमालु ऐं काठ जे कटजण तोड़े सिंगारण बाबति ॻाल्हाईंदे वधीक चवनि था त असांजी जेकी रंबी थींदी आहे रंबीअ जो कमु गुलपन जो फूलपतीअ जो उन में हिकिड़ी थींदी आहे मिथ थींदी आहे ऐं हिकिड़ो असांजो पंहिंजो सिंधी कमु आहे ऐं हिकिड़ो गुलपन जो कमु थींदो आहे ऐं हिकिड़ो विक्टोरिया कमु आहे हिकिड़ो मुगलिया कमु आहे पोइ जहिड़ो माण्हू असांखे ॾींदा आहिनि त उस्ताद तूं मुगलिया ठाहे ॾे विक्टोरिया ठाहे ॾे मिथ ठाहे ॾे या गुलपन ठाहे ॾे पंहिंजी सिंधी रंबी ठाहे ॾे त असां हुनखे ओड़ो करे ॾींदा आहियूं मुगलिया माना दरबारी कमु जीअं माना गुंबद हूंदा आहिनि गेटियूं हूंदियूं आहिनि दरवाज़ा हूंदा आहिनि हा जीअं मस्जिद जो ख़्यालु मस्जिदियूं जीअं ॾिसंदा हुओ मस्जिदियूं मुगलिया कमु आहे दरबारी कमु जीअं हिकु गेट वरी ॿी गेट वरी उन में 3 गेट वरी दरियूं हा उन में गुंबद कुबियूं फानूशा गैलरियूं हिन में शीशम टारी ईंदी आहे साॻु ईंदो आहे पुराणो दयाल उन में बि रंबी लॻंदी आहे बसि इहे 2.5 काठियूं जेके आहिनि साॻु दयाल टारी इन्हनि में रंबी लॻे थी हा ॿियूं काठियूं जेके आहिनि न उन्हनि में असांखे तकलीफ़ थी अचे ठही हर शइ वेंदी मुमकिन आहे नामुमकिन काई बि शइ न आहे मगर तकलीफ़ अची वेंदी जंहिं शइ खे जीअं असां वराइण जी कोशिशि कंदासीं हे त सिधी काठी आहे न पर जंहिं महिल ठही थी वञे त तव्हां था चओ त शायदि का ईअं वट सट ॾिनी बीठी आहे हा उहो उन्हनि में असांखे थोरी तकलीफ़ थी अची वञे जो काठीअ जी छेत थी लहे हिन काठी टारीअ जी या दयाल जी या साग जी छेत घणे क़दुरु न लहंदी आहे पोइ असांखे सहंजो लॻंदो आहे ठाहिण में हिन में रंबियूं कमु ईंदियूं आहिनि पंहिंजो नहियूं कमु ईंदियूं आहिनि ऐं चौरसियूं रंबियूं कमु ईंदियूं आहिनि इहे मुख़्तलिफ़ डिज़ाइन जूं रंबियूं आहिनि उहे कमु ईंदियूं आहिनि दरवाज़ो तव्हां ठाहियो था हिन घणो टाइम थियो आहे तव्हांखे हिनखे असांखे ईअं सम्झो त माना 25 ॾींहं खनि थिया आहिनि हा ही भला काठी साॻी हूंदी आहे आमतौर जेका दरनि में यूज़ थिए थी या ॿी हूंदी आहे न हे काठी जेकी आहे पुराणी जैन मां जेकी निकिरंदी आहे स्लीपर छेतीर पोइ उन्हनि मां ठहंदी आहे हीअ वारी हा माना नई काठी में न ठही सघंदो नई काठी में दरवाज़ो न ठहंदो नई काठी में दरवाज़ो ठहंदो त उहो फिरी वेंदो वरी चिॿो ॾिंगो थी वेंदो हे पुराणी काठी आहे सुकल आहे 100 साल जी पोइ उहा काठी अञा फर्स्ट क्लास हूंदी आहे काठ ते उकर ऐं रंबीअ जो कमु आम काठ जो कमु कंदड़ ॾखणनि जे वस खां घणो ॾुखियो हुजण करे हिन हुनर जे कारीगरनि जो तादादु शिकारपुर में आङुरियुनि ते ॻणण जेतिरो वञी बचियो आहे शिकारपुर जी तारीख़ जा ॼाणू ऐं कारीगर काठ जे उकर ऐं रंबीअ जे कम खे सदियूं पुराणो हुनर ॿुधाईंदे चवनि था त
साईं बाबलाणी जो कमु अहिड़ो आहे जो अहिड़ो कमु ॿियो कोन थो करे सघे। हा, इहे इन में टुक जो कमु था करनि, रंबी था हिकिड़ो टुक जो कमु, महीना लॻी था वञनि उन कम ते, ऐं पोइ उहो जंहिं महिल ठही रास थो थिए न त उहो कमु एॾो सुहिणो ऐं ज़बरदस्त नज़र अचे जो माण्हू ॾिसंदो रहंदो, हुनजो ढव न थींदो। हिते हिकिड़ो शहर जो भाऊ रफ़ीक हूंदो हुयो, उन ॾाढो सालनि खां वठी बाबलाणी साहिब कमु कंदा, मुंहिंजो पाड़ेसी हुयो। हिकु ॾींहुं मूंखे वठी हलियो, चई अॻा अचो त तोखे मां पंहिंजो घरु ॾेखारियां। वठी हलियो, उते हुन मूंखे जेको पंहिंजे घर जो फर्नीचर ॾेखारियो, हुन ॿुधायो त हे 20-25 सालनि खां वठी मां वटि कारीगर था कर। मां यकीन सां तव्हांखे ॿुधायां थो त मां हुन घर जो जेको फर्नीचर जेको सॼो बाबलाणियुनि जो ठहियलु हो ऐं टुक ते ठहियलु हो, मां त ॾिसी दंग थी वियुमि। मां चयो अहिड़ो घर, अहिड़ो फर्नीचर जेकॾहिं यूरोप ऐं अमेरिका में हुजे त उनखे म्यूज़ियम करे छॾियो। बदकिस्मती इहा आहे त असांजा जेके सकाफ़ती इदारा आहिनि या असांजा जेके तहज़ीबी इदारा आहिनि, तारीख़ी इदारा आहिनि, यानी शिकारपुर जी तारीख़ में अॼु ॾींहं ताईं हिकु बि का अहिड़ी जेको आहे सो इन्हनि जे कारकर्दगी जे हवाले सां, काठ जे कम जे हवाले सां, उन्हनि जे ख़िदमत गुज़ारण जे हवाले सां न का नुमाइश थी सघी आहे, न वरी असां वटि अहिड़ो को म्यूज़ियम जुड़ियो आहे। शिकारपुर में हिकिड़ो नाले मात्र म्यूज़ियम जोड़ियो त वियो आहे 3-4 सालनि खां, उहो जेको आहे सो उन में को सामान ई न रखियो वियो आहे। ऐं ॿी बदकिस्मती इहा त जेको काठ जो कमु शिकारपुर में थियलु हुयो, जिन घरनि में मौजूदु हुयो, उहे सस्ते अघ में जेको आहे सो हितां वठी करे ऐं यूरोप ऐं अमेरिका में, यानी हितां जी हिकु हिकु दरी, हिकु हिकु दर, उते जेको आहे सो 20 जेको आहे सो लखनि में, 50 लख में जेको आहे सो विकिरो कयो पियो वञे। सो असांजी इहा बि गुज़ारिश आहे त जेको असां वटि फ़न आहे, जेका असां वटि जेको हुनर आहे, उन जी क़दुरदानी कंदे हिकु त उहे इहा जेके माफ़िया शिकारपुर जी काठ जी जेको आहे सो ठहियल शयुनि जे कॾहिं लॻी वई आहे, उन्हनि जी रोकथाम कई वञे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿियो शिकारपुर मां जेके शयूं हितां जेको आहे सो खयूं थी वञनि कराची मां वरी उहो यूरोप अमेरिका जेको आहे सो उहे मुंतक़िल थियनि थियूं पियूं। इन्हनि जो जेको आहे सो हिते बाक़ाइदा हिकिड़ो तोड़ ॻोल्हणु खपे ऐं असांजी मीडिया खे जेको आहे सो इन्हनि शयुनि खे उजागर करणु खपे। असांजे मुल्क में उन शइ जो क़दुरु न रहियो आहे, छाकाणि जो उन शइ जो मुआवज़ो उनखे ओतिरो अदा नथो कयो वञे, जंहिंजे करे इहो फ़न ॾींहों ॾींहुं वञे थो पियो, ख़तमु थींदो। मां त ईअं ई चवंदुसि त असांजे शिकारपुर जी सूंहं वधाइण में इन फ़न जो वॾे में वॾो कमु आहे, वॾे में वॾो कमाल आहे। ऐं अॼु बि इन फ़न जी ओतिरी अहमियत आहे, अॼु बि उहे कारीगर आहिनि जेके उन ख़ानदान जा थींदा अचनि था पिया, पुश्त ब पुश्त इन ख़ानदान में अहिड़ा कारीगर पैदा थिया आहिनि ऐं हिन वक़्तु बि आहिनि। मां चवां थो त गवर्नमेंट उन्हनि खे जेको आहे सो कुझु न कुझु ऐड करे या उन्हनि जे लाइ फ़न जो क़दुरु करे त इहो फ़न ज़िंदा थी सघे थो ऐं वरी अहिड़ी शइ जेका सूंहं वधी सघे थी पई। जिते शिकारपुर जे बाबलाणी ख़ानदान वटि बचियल कुझु हुनर ऐं काठ जे कारीगरनि जी मालिकी करण जी ज़रूरत आहे, उते घुर्ज इन ॻाल्हि जी बि आहे त सरकारी सतह ते काठ ते रंबीअ ज़रिए उकर करण वारे हुनर खे हथी वठाइण लाइ सिंध सरकार खे जोगा उपाउ वठण घुर्जनि त जीअं हिन हुनर में महिनत कंदड़ हथनि में हिकु भेरो वरी साहु पइजी सघे।